या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला मा क़ाल रब्बुना अला लिसान नबिय्यिना लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि व औलियाए उम्मतिहि अजमईन। पीर मुंहिंजो पातशाह, पीर मुंहिंजो पातशाह जिलानी जलील हसनी हेणू आया वाहर कर वसील। जिल्लत किस जलील बादशाह रस बगदाद जा। तू पीरन जो बादशाह, तू पीरन जो भरम। अल्लाह लग एहसान से की निहार जनरम। बगदादी बिलाल चै रख वडा शेख शरम। जो मजमू मरम सो गम गीलानी काटिए। दिलाओं दस्तगी रखे जेको करे दाम। सैयद तैंजी बां छड़ाए छे हन खाम। मुअज़्ज़ज़ सामीन मोहतरम अजीज़ान मिल्लत इस्लामिया, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल मजदुहू जे अजीम वली हजरत सैयदना पीरे पीरा मीरे मीरा सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर जीलानी बगदादी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जी याद में असी अज ही मुबारक और बाबरकत बासआदत महफिल पाक मुनाकिद करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आए संदस प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो और दीने इस्लाम जो पाक जिक्र करे रहा आयूं और इन मुबारक महफिल जो बरकतों हासिल करने की नीयत से जमा थिया आयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे हिन अबरे और टूटे फुटे इन जिक्र के पैनी बारगाह में कबूल और मकबूल फरमाए। अल्लाह ताला
जल्ल जलालहू जल्ल शानहू दुनिया अंदर इंसान के ब चीजों अता कयूं। हिकड़ो जिस्म और ॿियो रूह। जिस्म इंसान जे लाइ करे रूह के ताकत बख्शण, रूह के ताकतवर बनाइण, रूह के बारगाह खुदावंदी में करीब करण, नजदीक करण, जो अल्लाह ताला जिस्म के जरियो बनायो आहे, वसीलो बनायो आहे। असल इंसान जी जिस्म ना है, इंसान जी असल जो है वो रूह है। और बगैर जिस्म जे रूह रही सके थो, और बगैर रूह जे जिस्म तादेर नथो रही सके, खराब भी थी वेंदो और कम जो त रहंदो ही कोन अगर रूह जिस्म मजा निकली वने। रूह के जडे अल्लाह रब्बुल इज्जत पैदा क्यों हो तडे जिस्म न हो। अल्लाह ताला रूह का वादो वठतो हो, अलस्तो बि रब्बिकुम। रूहन के अल्लाह ताला फरमायो अलस्तो बि रब्बिकुम, चा आऊं अवां जो रब न आहियां। कालू बला, उनजे जवाब में रूहन सभिनी चयो हो बेशक तू असांजो रब। तॾहिं जिस्म कोन हो। जिस्म जे बगैर महज रूह के अल्लाह रब्बुल इज्जत मुखातब कियो। अज जिस्म जे अंदर रूह मौजूद आ, तॾहिं भी रब जो पाक कलाम कुरान मजीद पूरो जो पूरो इंसान से गाल करे थो। रब जो कलाम कुरान मजीद इंसान के मुखातब करे थो। रब जो कुरान इंसान से गालाए तो नमाज पढ़ो, रोजो रखो, ज़कात दियो, हज करो, नेक अमल करो, रब के राजी करण वारा कम करो, बुराइयन का बदियन का बचो, रब जे नाराजी पे जे कमन का परा रहो। अल्लाह ताला कुरान मजीद में जो को खिताब इंसान से क्यों आए ता उन जो मुखातब इंसान जो रूह। इकरार अल्लाह ताला जी रबूबियत जो आलमे अरवा में रूह करे आयो। वायदो अल्लाह रब्बुल इज्जत जे रब हुअण जो इंसान जो रूह करे आयो। उन वायदे के हिते अची पूरो भी करणो आहे त रूह के करणो। औफू बे अहदी ऊफे बे अहदिकुम, आई अल्लाह जे वादे के पूरो करियो। अल्लाह ताला जेको आसे वादो क्यों आए उनके अल्लाह ताला पूरो फरमाए। ता उ वायदो केड़ो? औफू बे अहदी, मुझो जेको वायदो इंसान से थी चुको आहे। दुनिया अंदर जॾहिं इंसान पैदा थियो आहे, उनके जिस्म मिलियो आहे। जिस्म अंदर यो रूह मौजूद आहे। रब जो कुरान उन रूह से खिताब करे थो, औफू बे अहदी, वो अलस्तो बे रब्बिकुम वारो वायदो जेको करे आया आयो, उन वायदे के पूरो करणो आहे।
ऊपे बे आहदिकुम त जेको जन्नत जो वायदो आहे, नाज़ो नेमत जो जेको वायदो आहे, हूरो कुसूर जो जेको वायदो आहे, पंहिंजे कुर्बे ख़ास जो जेको वायदो आहे, पंहिंजे दीदार जो जेको वायदो आहे, पंहिंजी बारगाह जी मक़बूलियत ॾियण जो जेको वायदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो उहो आऊं पूरो कंदुसि। त इंसान जो हिकिड़ो आहे रूह, हिकिड़ो आहे इंसान जो जिस्म। जिस्म सिर्फ़ और सिर्फ़ हिकिड़ी मशीन आहे, मशीन आहे हिकिड़ी जेको पाणी फूकण लाइ हूंदी आहे। मक़सूद न आहे, हिकिड़ो औज़ार आहे, हिकिड़ो आलो आहे, हिकिड़ो वसीलो आहे, हिकिड़ो ज़रियो आहे। अल्लाह ताला फरमायो नमाज पढ़ो, रूह खे चयो नमाज पढ़। हाणे रूह वटि न हथ न पेर, नमाज में छा आहे? हथ ॿधो, रूह किथां खणी अचे हथ? नमाज में जेको आहे सो 7 उज़वा ज़मीन ते रखो सजदे में, हथ जेको आहे सो रुकू करियो, गोॾनि ते हथ रखियो, नज़र फलाणे हंध ते रखियो, सजदो करियो, रुकू करियो, क़ाइदो करियो, फलाणी तस्वीर पढ़ो। त रूह न रखे ज़ुबान जो तस्वीर पढ़े, न रखे हथ पैर जिस्म जेको रुकू सजदा करे, त अल्लाह ताला जल जलालहू जल शानहू रूह जी मदद कंदे चइन वाइदो करे छॾियो, अलस्तु बि रब्बिकुम कालू बला चई छॾियो। हाणे न मथे आकाम नमाज रोज़ो ज़कात हज पूरे जे पूरे दीन में जेके आकाम कुरान मजीद बयान किया, हदीस पाक में आया, दीन जेके चऊं, इस्लाम जेके चऊं, इन जे मथे अमल करण से इहो रूह जेको आहे सो कालू बला वारे वाइदे खे पूरो कंदो। इन वाइदे में इनखे जिस्म खपे ताकि इहो पंहिंजे वाइदे खे पूरो करे सघे और मुंहिंजी जन्नत जो वापस मुस्तहिक थी सघे। उन ला ला रब्बुल इज्जत जल मजदहू इंसान खे ही जिस्म ॾिनो। ही जिस्म छलो घुमण फिरण लाइ न आहे, ही जिस्म अबस और बेकार और बातिल कमन अंदर ज़ाय करण जो न आहे। ही जिस्म अल्लाह जी हिकिड़ी अमानत, अल्लाह रब्बुल इज्जत इनखे के कम जे लाइ करे ॾिनी आहे। जिस्म जी नेमत अल्लाह ताला जल जलालहू जल शानहू रूह खे ताकत बख्शण और रूह खे अल्लाह जा के हुक्म मिलिया, रब ताला रूह के जेको हुक्म किया उन जे मथे अमल करण में जरूरत जिस्म जी हुई। अल्लाह रब्बुल इज्जत जो जिस्म उन रूह के ताकत बख्शण वाला नेकी जा कम करण जो जरियो वसीलो बनाए अल्लाह ताला इंसान के ही जिस्म अता कयो। ऐं अंदाजो करो जे असांजी ही मशीनरी मथे खां पेर सुधी जंहिंजो ड्राइवर रूह आहे, ई अॼु किथे डोड़े रही आहे, कहिड़ा कम करे रही आहे, अल्लाह ताला जे हुकुम खे पूरो कोन करे रही आहे। असांजी मशीनरी अॼु सिर्फ और सिर्फ दुनिया जा अबस और बेकार कम करण जे अंदर लगी पई। अल्लाह ताला जल जलालहू जल शानहू पंहिंजे प्यारे हबीब जे वसीले और सदके, इन्ही मुबारक मजलिसन जे सदके और वसीले असांखे पंहिंजी हकीकत समझण जी तौफीक अता फरमाए। इंसान जो रूह कमजोर कने थिए थी, न नसीहत असर करे, न तकरीर असर करे, न गाल असर करे, न सोहबत असर करे। मस्जिद ॾिसूं त दिल ते असर मुरतब न थिए, बांग सुणूं त असांजो दिल मुतासिर न थिए, रब जो कलाम पढ़जे, हुजूर जन जूं नातूं पढ़जन
औलिया अल्लाह जो मनक़बतूं पढ़जन, मजलिस थिए, महफिल थिए वेठी, पर असांजो दिल सख्त आहे, कतई करे नथो, मुतासिर नथो थिए। कारण कहिड़ो आहे? कारण ई आहे जो असांजो रूह जेको आहे उनखे ताक़त मिले कोन थी, मुर्दा थी। रूह जिस्म में अल्लाह ताला रखियो हो, उन जी ग़िज़ा आहे अल्लाह जो ज़िक्र। रब कुरान में इरशाद फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। इन्हीं रूहन के इत्मीनान मिले तो, सुकून मिले तो, ताकत मिले थी, कुव्वत मिले थी, तवानाई अगर मिले थी तो वो अल्लाह रब्बुल इज्जत जे जिक्र से मिले। नमाज बे जिक्र आहे, रोजो बे जिक्र आहे, ज़कात बे जिक्र आहे, हज बे जिक्र आहे, तिलावत कुरान बे जिक्र आहे, हलाल रोजी खेड़ी जिक्र आहे, हराम कना बचणु जिक्र आहे, कूड़ खां बचणु जिक्र आहे, सच ॻाल्हाइण जिक्र आहे, नफ़रतन का दिल के साफ करण जिक्र आहे। अल्लाह उन जे रसूल जी याद में हमा वक्त मुस्तगरक रहणियो अल्लाह जो जिक्र। इन से रूह के ताकत मिले थी, रूह तवाना थिए तो, ताज़ो थिए तो। यो रूह जॾहिं मुर्दो थी वञे तॾहिं उनखे कोई ॻाल्हि अंग लॻंदी कोन को। नफ्स वारियूं ॻाल्हियूं, नफ्स तवाना थिए तो गुनाहनि से। साइड में हिकिड़ी ताक़त रखियल रूह जे मुक़ाबले में नफ्स, उन नफ्स के रात ॾींहुं ग़िज़ा मिली रही आहे। कूड़ करूं त नफ्स के ग़िज़ा मिले, हराम खाऊं त नफ्स के ग़िज़ा मिले, नमाज़न के तर्क करियूं त नफ्स के ग़िज़ा मिले, ज़कात का छेटे रहूं त नफ्स के ग़िज़ा मिले, हज मथे लाजिम आए पर कदे ख्याल में न करूं त नफ्स के ग़िज़ा मिले, हलाल कमायल रोजी के हराम में खर्च करूं त नफ्स के रुगी ग़िज़ा पई मिले, और रूह बेचारो मायूस जो मायूस पियो आहे। अल्लाह रसूल पनाह में रखे। दोस्तों ऐं बुजुर्गो, इन रूह के वापस पंहिंजे मकाम ते पुजाणो अगर आहे त उन जे लाइ करे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जल शानहू ही मुबारक दीन अता फरमायो। मजलिसूं महफिलूं अल्हम्दुलिल्लाह जगह जगह थीन थियूं। कंहिं हमरा तकरीर की हुई त असां 11वीं शरीफ में मणे जा मण खाए छॾिया। कंहिं हमरा को तकरीर की। अच्छा, असां जे इन जलसन वारा जेके टे मुसलसल जेके महीना आहिनि, सफर शरीफ में हज़रत गौसुल आलमीन जा, रबीउल अव्वल शरीफ में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, और रबीउल सानी में दस्तगीर बादशाह जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हो जा मुबारक जलसा। कह चो त इन्ही जलसन में असां को चावर खादान, चावर खादान। अल्लाह अकबर। मणे जा मण खाए छॾिया। हिकिड़ो नमाज़ी न थियो। अले कहिड़े पासे रूह जो ग़िज़ा न बनिया। जॾहिं त औलिया जो लंगर कहिड़ी शइ। मौलाना जामी रहमतुल्लाह ताला अलैह 6 महीने जो रोज़ो रखियो त नफ्स कमजोर थी वञे और रूह के ताकत जुड़ी वई। रूह वेचारो मुर्दो थी वियो। इल्म पढ़ियो सो पर इल्म कम नथो करे। नफ्स वधी वियो आहे। इल्म से नफ्स वधे। 6 महीने जो रोज़ो रखियो। 6 महीना होटल ते खोलण विया। पैसा जमा करें काउंटर ते, वही वेठा टेबल ते, तो मानी खाराइण वारो हमारा अल्लाह जो वली हो, उन ॿियनि खे वेठो खाराए। जेके ॿिया आया बाद में आया उन्हीं खे वेठो खाराए, थालियूं लगाए पियो, मानी पियो ॾे, चांवर पियो ॾे। मौलाना जामी समूह न अहिड़ो
ओ मौलाना जामी तपिया जड़ो पांखे को जे करे चाई बैठा रहो पोए खाराइंदा से तपू दा पाण तपियो मौलाना जामी गुस्से में आया हाण हिन के केर चे नफ्स वधी वेंदो पर करें की टोणो पोंदो नेठ चयो बाह में झले अये के चया केर मानी खराया ते मानी मुफ्त जी खराया ना पैसे त मुंह दिना वो कुजाड़ो पैसा कोन हुआ 6 महीने जो मुंहिंजो रोज़ो रखियलो ही काल खाई आया न ते के खराइए आऊं वेठो में कदे का पोए ते मौलाना आके खराइया तो 6 महीने रोज़ो गुजारे ला रखिया चे नफ्स के मारन ला करे रूह के ताकत दियन ला करे चे नफ्स मोह के सहार वारो था एडो गुस्सा पियो करे एडी कावड़ पियो करे बाह में झलियो आऊं कम कर रही हुस वो मानो ने के मानी मुके देनिया गुस्सो पे मुंह ते छंडिए एडो गुस्सो मज भरजी वियो 6 महीने जो रोज़ो वियो केरे पासे नफ्स त वधी वियो मती चे नफ्स की वधी वियो चे अंदर न्यार मौलाना जामी आंख बंद करे अंदर न्यारियों त है कि बिल्ली जो को ऐसा तवाना तगड़ी ताजी खून से चिचोड़ थल सो अंदर बैठी चे ही गुजारो जे ही आजो नफ्स अरे इनके कमजोर करन ला 6 महीने रोज़ो रखियो गुजारो थियो इनके चे यो नफ्स को नमाजें से नथो मरे रोज़न से नथो मरे ज़कात दियण से नथो मरे हजूं करण से नथो मरे घणो वधे तो इल्म पढ़ण से नथो मरे वडो मालदार थियण से नथो मरे घणियों तस्बीहों पढ़ण से नथो मरे त के अल्लाह वारे जी गरम नजर जने पोंदी तदे ही मरंदो इश्क वारी हरारत न के मारींदी निगाहे वली में वो तासीर देखी निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी जो हो ज़ौक़े यकीन पैदा तो कट सकती हैं जंजीरें निगाहे मर्द मोमिन से बदल जाती हैं तकदीरें के अल्लाह वारे दामन के जल उन्हें हथ ते बैत कर पंहिंजो पाण सजो सुपुर्द करण ते गुफ्तगू इंशाअल्लाह थींदी मौलाना जामी चवण एड़ो केर किस वञा तॾहिं चई हिकिड़ो बुजुर्ग आहे जेको बादशाह बनियो वेठो आहे हिकिड़े मुल्क जो और पंहिंजी विलायत के बादशाही में लिकाए छॾी आहे वेड़े छॾी आहे उत पुजू अल्लाह जो वली आहे उन जो वनी गुलाम बनजी वञे उन जे हथ ते हथ त ॾेई पाण के विकणी छॾण जे हथ मथे उन जी निगाह से तो जो नफ्स मौलाना मरदो बाकी ही इबादतें से तो जो फख्र में अचे तो जाऊं आबिद या जाहिद या मुत्तकी या परहेजगार या नमाजी या नेक या मस्जिद जो कबूतर या वडो अल्लामा या वडो फहामा या मानू हाथ चुमनता इज्जत करता रली टपड़ विचाए दीनता आऊं को बुजुर्ग हस्ती या मुखे कोई मथे ना है आऊं अल्लाह मत दर थी वियो या इनी मंज रहंदे नफ्स इनी से वधे तो ये सब ख्याल खतरा सारा या सारा खत्म करे और आजिज गुनहगार पान के तसव्वुर करान ते जे करे तो के आणनो हुजे जैसे नफ्स मरे रूह वधे त उन बुजुर्ग जी बारगाह में हुजे चनाचे मौलाना रोम रहमतुल्लाह अलैहि विया त उते बुजुर्ग ख्वाजा उबैदुल्लाह आरहर समरकंदी रहमतुल्लाह ताला समरकंद जो बादशाह मौलाना अचण खां पहिरीं पतो पई खलीफा जेके हुआ उते खलीफा चइजे न खलीफे जी माना उल्टी थी वई है खलीफो लफ्ज चूअण पे खलीफो हाणे केर खलीफो अबू बकर सिद्दीक रसूलुल्लाह जो खलीफो खलीफो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हो आहे जेको फरमाइन था मुखे रसूलुल्लाह जे मसनद मथे विहारियो आहे त हाण आम जो हक के जो दबायल हुंदो
तो वो मुंह वट की भी कोन है जैसी उनजो हक खणिया बे खे न दिया। और को गरीब जंहिंजो हक बुधी वियो आहे वो ताक़तवर आहे ओस ताईं जैसी उनखे आऊं हक हथ में ॾेई न सघां। उन वक्त तक मुंहिंजी इताअत मुंहिंजी फरमान बरदारी आऊं मथे लाज़िम आहे जैसी आऊं अल्लाह ऐं उनजे रसूल जे हुक्म ते आंखे हलाई आहे। और जॾहिं आऊं अल्लाह उनजे रसूल जे खिलाफ आंखे हुक्म करियां तॾहिं आई मूंखे सिधो किजा सऊं किजा दुरुस्त किजा। जे आऊं दुरुस्त थिया त मुंहिंजो हुक्म मञजा, जे आऊं दुरुस्त न थिया त आई मुंहिंजी तलवार से मुंहिंजे सर के कलम करे सघो था। मुंहिंजी इताअत आते लाज़िम ज़रूरी है। शरीयत अल्लाह ताला जल जलालहू जल शानहू जी आहे और ॿियो उनजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू बकर सिद्दीक में शरीयत ईजाद नथो करे सघे, हुक्म पंहिंजी तरफ का नथो ॾेई सघे। रसूलुल्लाह जी शरीयत मंझां हुक्म खणी उहो हज़रत अबू बकर सिद्दीक ॾेई सघनि। ओ जेके खादिम खुदाम हुआ बुजुर्ग जा उन्हीं के हुक्म थियो त मौलाना हिकिड़ो अचे पियो और फैज़ ला अचे थो, नफ्स मारण ला करे अचे थो, रूह के ताकत वठाण अचे थो और इश्क जी दौलत जो तालिब आहे वॾी शइ घुरण अचे थो। इन जो थोड़ो जेको आहे सो इम्तिहान करणो आहे, सचो कहिड़ो आहे। आई ईअं किजा ही मौलाना अचे त मुसाफ़िर खाने में विहारजा, मूंखे मिलण न ॾिजा। पहिरीं जे बुज़ुर्ग जो हुकुम है पहिरीं मानी खा, पोइ मानी खारायो त इनखे बर्तन सोने जा जेके हुन चांदी जा जेके हुन जेको शरीयत में हराम है जेके इस्तेमाल करण वो शरीयत जे खिलाफ आहिनि। ये बर्तन इन बर्तन में वञी उनखे जेको आहे सो मानी ॾिजा। ऑर्डर मिली वियो, बहादुर थी विया। हाणे उन्हीं खे केरु रोके। मौलाना आया, अस्सलाम वालेकुम, विहारियो। फौरन चो मानी जो हुकुम है पहिरीं बाद में बुजुर्ग से मुलाकात। मानी खणी आया त गिलास ॾिसो पाणी वारा त सोने जा, थालियूं ॾिसो सोने जूं, सभु सोनो ई सोनो। मौलाना ॾिसी अजब करण लगा, हेड़ो बुजुर्ग सोसी ही शरीयत के खिलाफ। चे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अज़ीज़। आऊं आलिम मौलवी जहिड़ो माण्हू सोने जे बर्तन में आऊं खिया पिया तो जे मौल साहब बस ये हुक्म आ आंखे मानी खणी न त हलिया विया पा। ॿियो को मौल साहब हुजे त भॼी वञे हा लियो। हाणे सोने जे बर्तन में केरु तो मानी खाए। ऐं जे मानी जो घोरो हुजे हा त सोनो गुजाड़ो कंदो पियो चिवटंदो छा? कहिड़ी फर्स्ट क्लास आई हेड़ी सोने बर्तन प्योर को थियो। ॿ क़िस्मूं कोन हुयूं हिते। बुजुर्ग जो तबरुक खणणो आहे, बुजुर्ग जे हुक्म ते अमल भी करणो आहे और शरीयत पाक का खिलाफ पण न थिए। आलिमाना विकार मजरू न थिए, शरीयत का खिलाफ न थिए और लंगर शरीफ पे इस्तेमाल थिए। बुजुर्ग जे हुक्म ते अमल पे थी वने, फैज पे मिली वने, कोई एतराज दिल ते कोन आंदे। अड़ो संगे मरमर पियो हो, उनके धोई साफ करे उनजे मथे जेको आहे सो वो ताम रखी वो उता खां लुकमू भरे है। मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह हुन लंगर के इस्तेमाल। अल्लाह जी कुदरत वो न्याज सगोरी बुजुर्ग जे दरवाजे जी निस्बत वारी न्याज पाक उन उल्फत सा और उन मोहब्बत सा जने खादो तो उन लंगर जेको आहे सो मौलाना जामी जा 5 लतीफा जारी करे। कलब जिक्र में अल्लाह अल्लाह करन लगी वियो। रूह जेको आहे सो ताकत में अची वियो, नफ्स जेको आहे सो मुर्दो थी वियो, सारो जिस्म मथे खां पैर सुधी पूरो इश्क और मोहब्बत से मखमूर थी।
सब मंजिलों तय थी वही वलियूं। मालूम थियो त अल्लाह रब्बुल इज्जत जा अहकाम जेके आहिनि, इन्ही अहकामनि ते अमल कंदे जेके बीमारियूं जागन दियूं, पोख पोखींदासीं त खड़ थींदो, गाह थींदो। नमाज़ूं, रोज़ा, ज़कातूं ये मिड़ई चङा कम, पर उहो ॿियो फहम जंहिंसे पसंद पिरी। अल्लाह ताला जे अहकामनि मथे अमल कंदे भी शइ जी ज़रूरत आहे। अहकामनि ते अमल कयासीं, पर खुदावंद कुद्दूस जी बारगाह में कबूल केर कराईंदो? अहकामनि ते अमल करे वियासीं, नमाज पढ़ियासीं, रोज़ो रखियासीं, ज़कात ॾिनासीं, हज कयासीं, खैर खैरातूं कयासूं, जलसा जुलूस कयासूं, नमाज़ूं रोज़ा सब कयासीं, मस्जिदूं मदरसा आबाद कयासीं, दीन जा अज़ीम मुबल्लिग़ बनी वियासीं, वॾे वॾे दीन जे औहदनि खे खटी वेही वियासीं, सब कुछ बची वियासीं, दुनिया के पुठियां लगाए छड़ी, भीड़ पुठियां लगी पई आहे, जंहिं पासे वञो रुगा नारा ही नारा हुजन, पर इन सारे नेक अमलनि खे ॾिसणो आहे त ख़ुदा क़बूल कयो कि कोन कयो। अल्लाह ताला जल जलालहु जल शानहु जे कबूल करे त ज़र्रे जेतिरे अमल से नजात थी वञे, ऐं न त 100 साल सर मारा तो क्या मारा, शैतान बारी बारी जे मथे सजदा कया हुआ, पर अल्लाह ताला जी बारगाह जे अंदर कबूल न थिया। आमिर नाले हिकिड़ो हज़रत हनज़ला गसीलुल मलाइका सहाबी सगोरे रज़ी अल्लाह अन्हु जो वालिद हो। हुजूर जन जे अचण खां पहिरीं मदीने में वॾो आबिद, वॾो ज़ाहिद, जो उनखे राहिब चूंदा, माण्हू हथ चुमीन, पेर चुमन, उनजा पुठियां पुठियां हरन, दुआऊं उनोटा घुराइन, नेकी में सभिनी का मथे मुत्तकी और परहेज़गार करे मशहूर थियल हो मदीने पाक में। जने हुजूर जन खैर जा आया मुल्क मदीने में, तदे उनखे हसद थी, घोड़ा हाण मूं वारी फकीरी हलंदी कोन, हाण मुंहिंजा हथ पेर कोई चुमंदो कोन, ही अची विया, केॾां वञा, कीअं करियां, फकीरी किथ छंडियां, कोरो खूणो न्यारियां। पोइ अॻूं पाऊं थींदे आख़िर हितां खां छॾे मदीनो पाक हलियो वियो, पुठीरो थियो अल्लाह जी रहमत जे, ओ इबादतूं सारियूं गारत थी वई। ईमान जेको हो, तौहीद मथे जेको हो, हुजूर जन जे अचण खां पहिरीं रुगो अल्लाह खे हिकु मञे त इहो नेकी हुई, उहो बि साओ ख़त्म थी वियो और नसरानी बणिजी वियो। अल्लाह पनाह में रखे। त इंसान वीचारो पंहिंजे नफ्स खे मारण और पंहिंजे रूह खे ताक़त ॾियण लाइ करे फसरात घणा करे थो। अहिड़ो को आहे जेको नथो चाहे, सभु कंहिंखे तमन्ना, मुंहिंजो नफ्स मरी वञे, मुंहिंजो रूह ताक़त में अची वञे, आऊं जेको आहे सो अल्लाह रसूल जो मक़बूल थी वञा, पर रस्तो नथो जुड़े, राह नथी मिले। नफ्स अहिड़ो आहे सरकश, जेको व्यवहार नथो ॾे, इंसान वीचारो उन में मुब्तला पियो आहे। अल्लाह ताला जल जलालहु जल शानहु इरशाद फरमायो, कोनो मा सादिकीन, ऐं लोगो अगर आके नफ्स जी शरारतन खां बचणो आहे, शैतान जी शरारत खां आके बचणो आहे, और रहमानी रस्ते के आगे निहारणो आहे, पंहिंजी इबादतन के खुदा जी बारगाह में कबूल कराइणो आहे, त मोमिनो मुत्तकियो आके हेॾां होॾां फिरण से ये शयूं कोन मिलंदियूं। सच्चन जी संगत में अचो, सच्चन जी सोबत में। 99 क़त्ल कई, हदीस पाक राहिब हिकिड़ो आबिद ज़ाहिद वीचारो हो, उनखे वञी पुछे, बेली मुंहिंजी बख़्शिश जो रस्तो आहे, 99 माण्हू हलंदे वाट क़त्ल करे छॾे। राहिब वीचारे वटि इल्मु हो, चई हाण सो चूहे खा के बिल्ली हज को चली, हाण थी मक़बूलियत थिए। उनखे गुस्से वारो त हो, तॾहिं 99 मारे में चढ़ियो गुस्सो, राहिब खे ख़त्म कई 100 पूरा।
12 महीना तो हलंदे रहे वरी वरी ख्याल आयो आखिर मरणो आ को रस्तो कढा यो हिकड़े के आलिम वठ साईं मुखे रस्तो दसो मानू मारिया हलंदे कोड़ो मानू रस्तो दस मुखे मुंजी बख्श तने ये रस्तो खुलो केड़ो फलानी बस्ती में सच्चा रहंदा आबिद जाहिद रहंदा मुत्तकी परहेजगार रहंदा अल्लाह जा मकबूल वाना रहंदा तू हलियो हुयो ते उन्हीं संगत में वनी वे उन्हीं सोहबत में वनी वे वो नजासत नाह करे उन्हन जी ओताग हो जे संदा खीर पियाग पासे तन पाक थिए साड़ बिना सोनी निसोरी नापाक वो नजासत नाह करे उन्हन जी ओताग हो जे संदा खीर पियाग पासे तन पाक हलियो वन उते वनी अल्लाह जी इबादत कर उन्हीं के दुआ जो अर्ज कर उन्हीं जी संगत है सोहबत के इख्तियार कर अल्लाह पाक के बाज पूंदी तो ते राम फरमाई दो और उन्हीं के वसीले से अल्लाह ताला तोनी बख्शिश करे 100 मानू कतल हुमुल कौम ला यशका जलीसहुम यो औलिया अल्लाह जी जेको कौम है जमात है या एड़ी जमात है जेको बदबख्त इंसान अचे थो इन्हीं मुबारक मजलिसन में जेको अची कहे थो अल्लाह रब्बुल इज्जत उनकी शकावत के उनके दोज़खी पन के मिटाए छड़े थो उनके सईद और नेक बख्त बनाए उनके जन्नती बनाए सोहबत एड़ो सा है सुभान अल्लाह सोहबत सुपेरन जी कुल्ली ऐब कटिया सोहबत सुपेरन जी कख पन ककोरिया ऐश ईदूं लज्जतूं बागन बहारा औलिया अल्लाह ने जी सोहबत जेका है बुरन के नेक बनाए थी नेकन के वली बनाए थी फासिक और फाजिर अचन था तो मुत्तकी परहेजगार बन जो नहीं मजलिस न मां वापस मजलिस उत हलियो अल्लाह जी कुदरत हुजूर जन इरशाद फरमाइन था अगली उम्मतन जो कोई मानू हो उन्हीं नेकन पाकन न रवानो थियो थोड़ो को हलियो हो 100 डी पूरा थिया वफात थी गई हां मलक सगोरा अजाब जा आया और जन्नत जा आया दोज़ख जा आया हो चून त असीं किनी वेंदासीं हे चून असीं किनी वेंदासीं जन्नत वारा चून औलिया दा वियो थे तौबा ताइब थियण वियो थे नेक इरादे से वियो थे जन्नत में कोठे वेंदासीं दोज़ख वारा चून हेड़ो बुरो इंसान 100 मानू हलंदा कत्ल कई अल्लाह जे आकामन जी नाफरमानी करदे इन जी जिंदगी गुजरी इन जेड़ो बुरो को मानू कोन आए इन के दोज़ख में किनी वेंदासीं मलाइक टकरजी विया पाण में झगड़ो थीयो तेसी एकड़ो टियो मलक अल्लाह मोकलियो मुनसिफ करे वो अचे पियो जे बेले असा झगड़ो मिटा सुलह कर जे कियाड़ो झगड़ो जे ही चूनता त जन्नत में वने को तो तौबा करन ला निकतो हो औलिया दा वियो थे और असी चवंदा ही 100 मानू कत्ल करे दोज़ख में खणी वणो हाणी के जो हिस्सो त जे के कोने माफ करियो दोज़ख वारे के चो जे ना इन जी बस्ती जिते गुनाह किया हुआ ओदा का माफ करे हित मौके ते अचो जन्नत वारे के चो औलिया जी बस्ती जिते वियो थे उता का माफ करे मौके ते अचो इन पासे विया वो उन पासे वो उता माफींदा अचन पे वो उता माफींदा अचन पे अल्लाह जो हुकुम थियो इन पासे जमीन घणी औलिया वाले पासे घणी अच्छा अञा थोड़ो हलियो रब जो हुकुम थियो इन पासे जमीन के सोड़ी थी वई हिन पासे जमीन सोड़ी थी वई हिन पासे वाली जमीन के हुकुम थी तू मोकरी थी ही अटकी थी वई हू मापींदे हित आया ही मापींदे हित आया त हिकड़ी पाड़ी औलिया जो ओडो निकतो जे केतरो माप जो हेतरो जानो केतरो माप जो हेतरो हाण वधियो केर जे ही औलिया जी बस्ती के हिकड़ी पाड़ी वधारे हिन पासे जमीन घणी है औसी अल्लाह ताला जो हुकुम आयो जे मुंजी रहमत के इनके बख्शणो आ को त मुंजे वलीयन लाई वनी रयो हो तौबा जी नियत से वनी रयो हो गुनाह के तरक करन जी नियत से वनी रयो हो हिन जो दिल जो को अल्लाह रब्बुल इज्जत ना वरियो हो गुनाह जे अंधारे में निकरण जी नियत के में और औलिया जो वसीलो इन वरते हुए उन्हीं औलिया जे वसीले जो अजा सिर्फ इरादो करे निकतो हो मुंजी रहमत इनके पहुंची वई मु असबाब बनाया इनके जन्नती होण जा हिसाब किताब थी वियो यो जन्नत या जन्नत जा मलाइक इनके गिनी वई दिसो
वियो बि कोन अञा हो, औलिया जी दरबार में पहुतो बि कोन हो, उन जी सोहबत में अञा वेठो बि कोन हो, उन्हनि जे चेहरे जी अञा ज़ियारत कई बि कोन हुई, उन जी बस्ती जे अंदर अञा कदम रखियो बि कोन हो, फ़क़त गुनाह जितां कए हुए उन बस्ती में अञा सिर्फ छॾे ख़ुदा जो थियण लाइ करे रवानो थियो हो। औलिया जी मोहब्बत में पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश में उन्हीं के वसीलो बनाइण जो सिर्फ हिकिड़ो इरादो सिर्फ कए हुए, उहो इरादो अल्लाह जी बारगाह में क़बूल थी वियो। किन्हीं जो नमाजों कबूल न थीन, किन्हीं जा रोजा कबूल न थीन, किन्हीं जो ज़कातूं कबूल न थीन, किन्हीं जो हजूं सौ करे छॾण कबूल न थीन, और औलिया जी ज़ियारत और उन जी सोहबत जो इरादो करे को 4 कदम खणी भरे तो अल्लाह जी बारगाह में कबूल पइजी वञे। औलिया अल्लाह जा जेके वली हुन था, और वाकई वली हुअण खपनि। अॼु असीं त वली फर्स्ट क्लास कपड़ा एकदम पहरे जो को धोतल उस्त्री कयल, खुशबू घणी सारी लगाए और चे त आऊं पीर आहियां, वली आहियां, औलिया आहियां। नमाज न, रोज़ो न, ज़कात न, हज न, शरीयत न की भी। खबरदार जे चुरिया फुरिया आयो त भई जान ख़राब थी वेंदी। अहिड़ो दड़को सुणियो, ओह हित गुस्ताखी कई न कर माफ़। अल्लाह पाक पैदा किया ईअं मारींदो। अरे रब खे पंहिंजा पाना कहिड़ा पसंद आहिनि? तरबियत करण वारे जा हथ शफ़ीक हुअण खपनि। औलिया पिटण लाइ हुन था जा आखा पुछां थो। औलिया जेकॾहिं को पिटे थो त उनखे फेरेस्त वञा अल्लाह पाक वली मुंह ते करे छॾे। मखलूक ख़ुदा कंहिंखे हथ में रब ॾे थो त हू कहिड़ा हूंदा? हज़रत ख़्वाजा नक्शबंद रहमतुल्लाह ताला अलैहि जी बारगाह में हिकिड़ो हमरा आयो, साईं अमानत ॾे। अमानत चुआ ऐं ॿियो अगरि सम्झंदा हो, अमानत पंहिंजे इलाइक़े में हले थो, फलाणो अमानत वारो आहे, दुआ वारो आहे, साईं अमानत ॾे। तॾहिं चई अमानत जहिड़ो थिए घुरूं त पर ॾींदुसि हींअर कोन। साईं अमानत जहिड़ो नमाज़ी आहियां, रोज़ो रखां थो, ज़कात हज सभु आहे, मुंहिंजे ॾाढ़ी सुन्नत सुन्नत चढ़ियल आहे, हलाल खियां थो, सभु ॻाल्हि आहे साईं। साईं मुंहिंजो जिस्म ॾिसो, मुंहिंजो कपिड़ा ॾिसो, उथियण वेहण ॾिसो, मुंहिंजो खाइण पीअण ॾिसो, मुंहिंजो सुम्हण जागण ॾिसो, आउं शरीयत जो पूरो पाबंद आहियां, ऐं हाणे आंखे रुॻी अमानत ॾेई मुंहिंजो अंदर जेको आहे त हिनखे आंखे साफ़ करे ॾियो आहे बसि, ऐं मुंहिंजा हे सभु कयल अल्लाह जी बारगाह में क़बूल कराए ॾियो। आउं वटि हेॾी रखी पई आहे, केॾा ऐं कंदा फसरा कयो। कारीगर माण्हू साईं चऊं जे ईअं कर, तूं लाइक़ ईअं न ईअं ई तो ख़बर न को पई हींअर। बुखारा जे फलाणो गेट जेको आहे नाको, उते जेको आहे सो हिकिड़ो बीठो हमरा, वो टैक्स वसूल करे थो, त उन चुंगी नाके ते हलियो हुयो, ज़कात नाके ते। उन जो सॼो रिपोर्ट सॼे ॾींहं जी जेको खणी वियो उते वञी ॾिसे त हमरा को बीठो लठ खयल, वेचारा देहाती माण्हू ॻोठाणा जेके को छां गिनियूं अचनि, को गिदरियूं गिनियूं अचनि, को जेके देहात में पचनि त मेवा उहो खणियूं अचनि, के लकड़ियुनि जा भारा शहर बुखारा में विकिणण पिया अचनि, कोकी कोकी वेचारा अचनि पिया। अचो पसीने में शराबू रुद पुजनि, ही खड़े जाओ, बीहारियो, 5 रुपए लाओ, 10 रुपए लाओ, पैसा वसूल करो। हाणे उन वेचारे जी मजदूरी जो अधु पोण ख़ुदि करियो, जॾहिं को चौथी पती उन लाइ बचे। हिनखे हालत रहम आयो माण्हुनि जे, हेड़ो ज़ालिम हित मुक़रर करण में आयो, तेसीं हिकिड़ो पोड़ो ॾोकरो निकितो, वेचारो मस 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 हलंदो, मथे काठियुनि जो बार खयल अची मस रखियईं, उथली किरे वेठो अहिड़ो। 5 रुपए लाओ। हुन चई जे हिन जा 5 जुड़ंदा, महिरबानी करे 1 रुपयो मुंहिंजे ॿारनि लाइ छॾ, त ही विकबा मांदा 5 में, तूं 5 तो वठे मूं लाइ ॼा रहियो, कि वो कुछ भी हो। 5 रुपए लाओ।
डोकरे तकरार कयो लठियूं ज़ोरदार बटे हुए उछरी किरी बेहोश थियो हिनखे दिल में घणी आई हेड़ो ज़ालिम आहे मुंहिंजे हथ में हाणे साईं मूंखे अमानत ॾियान हिनखे त ख़तम करी आऊं वीचारा हे ग़रीब नाक जो मार रखे हेकी तुक हणाऊं त हेकी में ही त पूरो थी वञे कानी कोने मूं वटि करामत कोने मूं वटि वञा कहिड़े पासे हाणे हथ पैर हणा त मुंहिंजे हथ में शइ कोन्हे वीचारो फत कयो हेॾा होॾा थियो गुस्सो खणे आयो छा करे लाल पीड़ो थी पाऊं आयो साईं जी पीड़ो ॾिठो तॾहिं सरद आह भरे चई साईं सुणा न जहिड़ी ऐ न सुणा सुणा हीअं थियो साईं हीअं थियो वही ज़ुल्म ज़ालिम अची कई अहिड़ा माण्हू मख़लूक ख़ुदा के ईज़ाई अहिड़ो ज़ालिम मुक़रर कयल आंजे शहर में जहिड़ो बुज़ुर्ग बुखारा में आहे अहिड़ा ज़ालिम जेको आहे सो नाकनि ते वेठा आहिनि मख़लूक ख़ुदा के ईज़ाइनि पिया मूंखे जे अमानत ते कानी करामत ते ॾियो हुजे हिनखे ठेरी करे मूं वटि शइ हुई कोन करियां की साईं फरमायो जेको डोकरो जेको किरियो हो मार खाधई पे जेको 5 रुपया ॾेई छुटो हो केरु सुञातो साईं मूं सुञातो त कोन मुंहिंजी हालत अहिड़ी वीचार पसीने में शराबो अखियूं ऊनियूं पियल अहिड़ी हालत मूंखे राम अहिड़ो आयो लाल पीड़ो घणे थियसि पोइ हथ में कीअं हुई चा उहो आऊं बुज़ुर्ग फरमायो पोड़ो तो सोन न्यायो कोन हो वो मार खेण वारो जेको हो अखियूं ऊनियूं पियल जेको हो पसीने में शराबूर थियल जेको हो वो ही बहाउद्दीन नक्शबंद खुद कि आई मार खाई वही रहा जहां एड़े के जेको मारू पियो खाए ते तुक कंहिंखे न दे उनके अल्लाह अमानत अता उनके अल्लाह रब्बुल इज्जत विलायत अता करे यूनुस अलैहिस्सलाम कौम का बेजार थी निकता अज़ाब खुदा जो आयो कोन देर थी वई अली छा थियो माण्हू छा चवंदा मूंखे बेड़े में चढ़िया उते कुरा अंदाज़ी थी यूनुस अलैहिस्सलाम जो नालो निकतो जी इहो ई मुजरिम में विधो दरिया में मच्छी पेट में हणी छॾियो 40 ॾींहं तक ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन जी तस्बीह पढ़ियूं 40 ॾींहं अल्लाह जो हुकुम थियो ॿाहिरि अची कश्ती जेको आहे सो पंहिंजे मच्छी जेको आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे उछलायो अल्लाह ताला जी तरफ़ खां बंदोबस्त थियो हिकिड़ो वल मथे आई रिज़्क़ जो रब ज़रियो बनायो वो पाण पां तवाना ताज़ा जने थिया तने हुकुम थियो त वनी कौम पंहिंजी के वापस संभालियो आंजी कौम के वनी संभालियो हाण रवाना थिया पिया वञन पंहिंजी बस्ती ॾांहुं कौम ते अज़ाब आयो कोन हूंदो वञा की मूं त चयो हाणे मथे अज़ाब ईंदो ऐं मञो कोन था ऐं अल्लाह जे आकाम खे मञो कोन था हाणे फलाणी तारीख़ जो अज़ाब ईंदो उहा तारीख़ लंघे वई आऊं इन करे निकितो या पाऊं वञा थो पाऊं वञा ऐं कौम अल्लाह जे कुदरत पियाड़ो कयो यूनुस अलैहिस्सलाम जो ही तारीख़ हाणे अज़ाब ईंदी वो तारीख़ करीब आई अज़ाब जे आसार नज़र न आया पाण रवाना थी विया हाणे निकिरण भलो पुठियां उन सब भेड़ा थी जो यूनुस अलैहिस्सलाम नाराज़ थिया अल्लाह जो नबी पाण ते अज़ाब ईंदो कुल भेड़ा थियो केरे पासे अल्लाह जो नबी वियो तौबा ताइब थियो उन जे पेरे ते किरो माफ़ियूं वठो अल्लाह जो अज़ाब पाण तां टरे सब तौबा ताइब थिया अल्लाह अज़ाब खे टारे छॾियो यूनुस अलैहिस्सलाम के हुकुम थियो पाऊं वञ हाण पाण वञन पिया वेंदे वेंदे गुस्सो घणो हो क़ौम ते कुंभार हिकिड़ो मटका सौ जेको सो बनाए पचाए रंग रोगन करे बस ईअं वेठो हो पिया यूनुस अलैहिस्सलाम के अल्लाह पाक जो हुकुम थियो जे ही कुंभार जेको मटका बने ऐं 100 हाणे रखे वेठो विकणण लाइ करे अल्लाह जो हुकुम थियो यूनुस अलैहिस्सलाम के त हिन कुंभार के पुछ त इहो 100 मटका ऐं मुंहिंजी लठ से कुल भञे छॾां त तूं पैसा केतिरा ॾींदे हाणे इहो को ॻाल्हि हाणे हुन महिनत कई आहे मिटी आंदी हूंदी गार कई हूंदी पोइ हुन वीचारे महिनतूं 100 मटका बनाइण को आसान ॻाल्हि आहे सियारे जो सी तंहिंमें हथ ठरियो वञनि हुन वीचारे महिनतूं करे विकण लाइ करे हाणे जे इहो उनखे पुछ त इहो आऊं भञे ॾियां सॼा 100 या 100 मुंहिंजी लठ से हिकिड़ो हिकिड़ो करे कुल भञे ॾियां त कुंभार खे पुछ तूं मूंखे अञा पैसा केतिरा दिल में क्यों यो आए त मार खेण जो कम पैसा केड़ा जुड़ंदा अल्लाह जो हुकुम ते करणो कीअं रहे रब जो हुकुम ते मञणो पए न अल्लाह जा नबी खुदा जी कुदरत अल्लाह जो हुकुम मञीन था और ही अज जो इंसान है जेको चए तो मूंखे अल्लाह जी ख़बर न की रसूल जी ख़बर
अना जी कुदरत हेड़ा मगरूर माण्हू थिया न अचे दौर जा 4 पैसा हथ में ॾिठा। हाँ अल्लाह ताला जो हुकुम थियो तो इनके पुछ तॾहिं पुछो अरे दरवेश ही मटका तो ठाया मूं ठाया तोखे वठणा? हाँ वठंदासीं ख़ैर वठंदासीं पर मां ए ही 100 मटका आऊं जेकॾहिं कुल लठ से भञे ॾियां त पोइ इन जा तूं मूंखे पैसा ॾींदे? भञण जा पैसा वो कावड़ियो जोरदार एकदम अखियों कढे लठ खणे उथियो बता उथियो मथे आयो कने परहो निकल उनके अल्लाह जो नबी है उनजे लगे वो आमी इंसान मश्करी तो मुंह से करे उठियो लट खणी तरह जे दरज हां वे हां रब जी वही आई चाहे मुंजा नबी ही कुंभार प्यारो करे साईं कावड़े वठो ही लट आणदो ओ ये बेचारे जी मेहनत कल हेडो सजो केतरा डी लगाए 100 मटका बनाण में आऊं लट आणी इनके भने दिया मेहनत जाए करे दिया तो कोई तो जाहिर गालन तो कावड़ तो थी नहीं तदे अल्लाह ताला फरमायो मुंजा प्यारा नबी यूनुस अलैहिस्सलाम ही बंदो बेचारो मटका बनाए अकुल मुंजी दिनल हाथ मुंजा दिनल पैर मुंजा दिनल मिट्टी मुंजी जमीन ता खाए हिन जो छाओ ई विच में हिकिड़ो ज़रियो हो हिकिड़ो वसीलो हो इन जे हथां रुगो ही कम थियो आहे इन जी निस्बत इन मटकन से रुगी मेहनत जी थी है कसब जी थी है तो सब कुछ मिलकियत मुंजी है इन जी जो ज़ाहिरी निस्बत थी है हथे से बनाई है तो पंहिंजी बनायल से इनके एडो प्यार है इनी मटकन से इनके एड़ी मोहब्बत है जेकॾहिं कोई इनी मटकन के भञण ते अचे तो इनके गुस्सो अचे तो हू मुंजी मखलूक तवारी जो कौम है उनके तू बद दुआ देई ए पिट देई हली आयो ये मुंह उन्हीं के बनाया हुआ मुंह उन्हीं के बनाया हुआ वो मुंह को फिटाण ला खत्म करन ला करे तबाह बर्बाद करन ला करे मुंह उन्हीं के कौन बनाया हुआ तने हजरत यूनुस अलैहि रब माफ फरमा पो पाण विया कौम सजी समय आई इस्तकबाल क्यों चुवण जी माना ई थई अल्लाह जा जेके वली होन ता विलायत जे मकाम ते जेके फाइज थीन ता उहे टुटल तणी के हमेशा संधी दस्तगीर बादशाह जीलानी रजी अल्लाह ताला अन्हो फरमाइंदा वा त मंसूर के सूरी ते जने चाड़ियो हो तने मंसूर का खता हिकड़ी थी हुई अनल हक न चए हा त सूरी ते कोन चढ़े हा अनल हक चई खता शरीयत जी कई आलिमन फतवो दिनो सूरी ते चाड़न जो मंसूर जी जुबान मां खता जेका सरजद थी सूरी ते चढ़ा उन टाइम में जे कदे अब्दुल कादिर जीलानी हुजे हा त मंसूर का खता थियणी कोन दे ऐं जे थी हुई त उनके अल्लाह जी बारगाह में ज़ारियूं करे और उनके माफ कराए छॾे तॾहिं ही शेर जेको शुरू में पढ़ियो त तू पीरन जो पीर तू पीरन जो भरम ऐ दस्तगीर ऐ अब्दुल कादिर जीलानी तू पीरन जो पीर है या पीर आमिन जा पीर हुंदान अवामुन नास जा पीर हुंदान पर ऐ अब्दुल कादिर जीलानी जेके मखलूक जा पीर बना बैठान उन्हीं पीरन के फैज दियन ला ऐ पीरान पीर खुदा तोखे जेको बनायो तू पीरन जो पीर और तू पीरन जो भरम पीरन जो भरम बे ऐ अब्दुल कादिर तू रखे थो को पीर किथा का लग़्ज़िश करे थो को पीर अगर शरीयत का खिलाफ वने थो को पीर राहे मुस्तकीम ता जेको ऐसो किरे थो फिसले थो ता तो जो दस्तगीरी हथ जेको उन पीर के वने साथ दे दिलों दस्तगीर के जेको करे ताह सैयद पंहिंजी बाह छडाए छे दिलों दस्तगीर के जेको साली सड करे हकल साण हाशिम शाह चे वेंदो वीर वरे जे कदे हूंदो पंध परे तब कंदो मुहाड़ बुरी बादशाह पीर दस्तगीर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हो जो मजलिसों मुनाकिद करण वारो
पीरान जे पीर दस्तगीर जी न्याज खाण वारो, पीरान पीर जो नालो वठण वारो आंखे ही न्याज छा चई रही आ, आंखे हे जलसा छा चई रहिया आहिनि। हुन मौल साहब जो मणनि जा मण खाई वियासीं। अल्लाह जी कुदरत आ, अलाए कहिड़े पासे ख्वाजा उबैदुल्ला आरार नक्शबंदी जे न्याज जो लुकमो मौलाना जामी रहमतुल्लाह ताला अलैह संगे मरमर जे मथे रखी पंहिंजे पेट में पुॼायो, सारा हिजाब टुटी विया, अल्लाह जो दीदार नसीब। असां त अलाए छठी शरीफ जा केॾा चावर दॿिया अॼु सूधी, अञा सिलसिलो जारी। मना कोन की भी सुठी शइ आहे, किनी के अल्लाह खाराए कोन। तबरुक आहे, खियण खपे। पंहिंजो इलाइक़ो अॻे औलिया जॾहिं ईंदा हुआ, कंहिंजे घर दावत थी तॾहिं पछाड़ी जेको पुॼंदा हुआ न त उहो मानी पूरी थी वेंदी, अहिड़ो हाल हो। तॾहिं चवंदा हुआ आऊं आयो आहियां, हाणे मूंखे कीअं कंदा पाणी जे, अॼु तव्हांजे घर जो पाणी बि लंगर आहे, आंजे घर जो पाणी बि अॼु जी तारीख़ में तबरुक आहे, ईमान अफरोज आहे। घर जे पाणी जो हिकिड़ो गिलास भरी मूंखे पियारियो, हिन बुजुर्ग जो ही लंगर आहे, इंशाअल्लाह मुंहिंजो अंदर जेको आहे सो रोशन थी वेंदो। इहे को ॿिए इलाइक़े जा माण्हू कोन हूंदा हुआ, इहो थरिया जा ई घर घर, बल्कि बच्चे बच्चे जे दिलो दिमाग में इहा ॻाल्हि रखियल हूंदी हुई। नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग अचे, सोहरवर्दी सिलसिले जो बुजुर्ग अचे, कादरी सिलसिले जो बुजुर्ग अचे, चिश्ती सिलसिले जो बुजुर्ग अचे, कंहिं बि सिलसिले जो बुजुर्ग खणी ईंदो हो, हर ॻोठ में हर बुजुर्ग जा मुरीद हूंदा। अॼु बि आहे, हर ॻोठ हर बुजुर्ग जा मुरीद। पाण में ख़बर न पए, अहिड़ा शीरो शकर ख़बर न पए त ही नक्शबंदी आग, ही सोहरवर्दी आग, ही कादरी आग, ही अशरफी आग, ही चिश्ती आग, कोई ख़बर न पए। हिकिड़ो कंहिं बि सिलसिले जो बुजुर्ग आयो, पूरो जो पूरो ॻोठ उन जी ख़िदमत जे अंदरि लॻी वेंदो। और इहो मुर्शिद पाण तालीम ॾेई पियो, जेको अचण वारा कामिल अकमल वली, जेको हिकिड़ी दफ़ा रुगो चून कुतनि खे ओ जिते आके उते जेको कांसी जे वटे में जेको खारायूं, इन्ही वडरनि खे चओ त उत वञी वसन। अलाए किन सदी में चयो हो, 7 पीढ़ियूं गुज़री वियूं, अॼु સુધી वो साॻी करामत असांखे नज़र पई अचे थी। अहिड़ा कामिल कमाल जा साहिब जेके अल्लाह जी बारगाह जा मक़बूल और महबूबाना हूंदा हुआ, हुज़ूर जन जी शरीयत जा पाबंद हूंदा हुआ, उहो ई कोन न्यारींदा मुंहिंजो मुरीद केरु, उही न्यारींदा हुआ कलमू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के। उन जी तरबियत असांखे करणी आहे। जॾहिं मथे अहिड़ो मामलो त पोइ हेठि बि सभिनी जे दिले में इहो जेको आहे सो वलवलो ऐं जज़्बो सलामत हूंदो आहे। कॾहिं बि ख़राबी जेको पैदा थींदी आहे, उहो हेठि थियल मथे कोन वेंदी, मथां खां थियल हमेशह हेठि जेको आहे सो वेंदी आहे। अल्लाह असांजी इस्लाह फरमाए। चारे सिलसिले जा बुजुर्ग हिन पाक सरज़मीन ते ईंदा, अहिड़ा कामिल अकमल, जेको अचे हेकीअ जी हिदायत ॾेई वञे, जेको अचे हिकिड़ो तो रस्तो ॾसे वञे। माण्हुनि जा दिल सुभान अल्लाह अहिड़ा लबरेज़ फैज़ हैं जो उन घर जे पाणी खे फैज़ पिया सम्झनि। अॼु साईं तुंहिंजे घर जो पाणी बि असांखे फैज़ आहे, बरकत आहे, पाणी गिलास खे पिया। हाणे त पाण कंहिं औलिया जी दावत हुजे, मानी खे जेकॾहिं न खाराई, रुगी चांहि पीआरे ढारे छॾियो त पोइ असीं त अहिड़ो पीर न्यारींदासीं, भले मणका विधल कोन, पोटियूं वॾियूं वॾियूं। हा, पहिरीं असांखे खपे माटी हित कुल कारा गोरा हिकु अहिड़ा माटी खुदाई कुदर अड़िया ठाउकी खणी रहंदे, तूं ओपरी ॾींहं त छा तूं ख़बर ई कोन मुर्गी का असीं केरु आहियूं, असां ख़बर थी तूं केरु आहियूं, मस्जिद में खणी तूं हाणे केरु आहियूं, असां को पतो आहे कोन, ॾाढी बुड़ी वई आहे। हाणे आउं केरु आहियां, हाणे तुंहिंजी ताक़त ॾिठी पई आहे, अहिड़ो हाल लॻो पियो आहे। अल्लाह रहम फरमाए असांजे हाल मथे। वेचारे हुन मौलवी तकरी खे मूंखे अहिड़ी अंग में लॻी थी, पा मणे जा मण चांवर खाधा,
हेको नमाजी को अल्लाह अकबर। हाण असांजे रूह के केड़ी ताकत जुड़े, हाण असांजो ई नफ्स सरकश को थियला, ई डहे की, ई सरक की थिए, ई मुहार में ताबे की थिए। दोस्तों तकवा जो लगाम इन जो है नफ्स के पैरणू पूंदो, और इन लगाम जो छे जो है कामिल अकमल वसीले मुर्शिद कामिल जे हथ में। भले लगाम चढ़ियो पियो, जो सरकश हूं था घोड़ा उन्हीं के लगाम पर तर भले हणे पियो। स्वार जेकॾहिं अबरो आहे त नको ताबे अचे, स्वार भी कामिल खबे। लगाम तकवा जी इन नफ्स जे जो है सो मोह में हणन खपे। वो कामिल अकमल जे हथ में जो है सो लगाम दई छड़जे त इंशाअल्लाह पूरी स्पीड से दौड़ंदो, मस्ती में तरक करे वेंदो, और मंजिल के भी इंशाअल्लाह लज़ीम पार करे वेंदो। मंजिल हिन बंदे जी अल्लाह मलक मुदामी माग में सालिक में सफरा। बुरोड़ी साहब रहमतुल्लाह ताला अलैह चयो ई खाकी मुठ इंसान जी जडे सफर करे थी अल्लाह समो औलिया जी वसातत से उन्हीं जा सबक बातनी जेके मुरीद 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 साल ताखण वाली कुदरत मजमन मानो तू मुरीद के जो है, तू मुरीद के जो है। हां नीके चो मुरीद जी माना कड़ी के चो बेटा ताजो मुर्शिद कौन है? मुर्शिद, मुर्शिद और मुर्शिद जी पतो, मुर्शिद मुरीद जो बियो नालो, मुर्शिद ई मुरीद जो बियो नालो। मुर्शिद बेटा चो मुर्शिद के मुरीद कंखे चेजे मुरीद जे मीम जी खबर न को, रे जी खबर न को, ये जी खबर न को, दाल जी खबर। तू गए मुरीद भले आलिम मौलवी मांदा कौन हो जे फट कुछ तो मुरीद के जो है भाई ये हेड़ो को उन हु जो लठियों आई थे उन खा क्यों ईदा हु चुंगी ना को रुगो उन्हें जो सो मान ते हुंदो ही ईमान जा दिसो वाला चुंगी ना के हेड़ा तू मुरीद के नहीं आ फलाने जो तू फिर ले फतवो भेड़ो रूने कुनी के कार रुको वने जेब में कढणो पए तो फिर लई है। अरे भाई फिरल के आऊं कुरान मना अल्हम्दुलिल्लाह दीन मना सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मना मलाइकन ते मुंजो ईमान आए, रसूलन ते मुंजो ईमान आए, जुमला किताबे समावी ते मुंजो ईमान आए। क़यामत जे दी के आऊं मना तो खैर शर खुदा जे पारा आऊं मना तो ईमान में जेके शयून उन्हीं मजाल मु इनकार कोन क्यो वो फिरल उनके जे जो ईमान में निकरी वने आऊं की फिरल आया हाननी के समझाए फिरल हुआ है जो को मुर्शिद आम के न मने। हाँ मुर्शिद जो किस्मों ब एकड़ो मुर्शिद आम बो मुर्शिद खास। मुर्शिद आम केरा कलामुल्लाह कुरान मजीद ई मुर्शिद आम आ। कलाम रसूल जेके हदीस चूंदा ई मुर्शिद आम है। हनफी शाफई मालिकी हंबली चार जेके मजहब जेके आइन कुरान हदीस मां निकतल मसाइल फिक़ह जा जेके आइन ई मुर्शिद आम है कलाम आइमा। पो इन्हीं के किताबन मजा कढियो तकरीरे में तहरीरे में महफिले में मजलिसे में उलमाए किराम वाज और तकरीर की सूरत में या सबक पढ़ाइंदे दरसो तदरीस के दरमियान में उन्हीं आइमे मुजतहिदीन के कलाम के जो उलमा मानन अवाम के सुनाइन था यो उलमान जो किताबन मजा नकल जो मानन के सुनानी उलमा जो कलाम मुर्शिद आम आमी खलक ला करे मुर्शिद उलमा जो कलाम है। उलमा बे अजा ब किस्म हेका मौलवी उन दुनिया जा मौलवी जो को बेचारा चलो तुम उधर को हवा हो जिधर की एड़ा मौलवी आई घणे बैठा चलो तुम उधर को हवा हो जिधर की अज वाह इन पासे लगे इन पासे पे वजन सुबह जो उन पासे लगे उन पासे ला इलाहा उलाए वला इलाहा उलाए के पासे जाई इब्नुल वक्त त्या पे फिरन ता
कदे हिन पासे कदे हुन पासे उन्हीं के केर चाहे मौलवियन के जो वक्त जा नवाब जा शरीयत के खिलाफ जो था इन्हीं मौलवियन की गाल कोना इन्हीं जो कलाम मुर्शिद आम कोना बल्कि जो तकवा रखे खुदा जो खौफ रखे मौत के याद रखे आखिरत के जो याद रखे जी मजलिस में वेंदे मौत याद अचे जे आलिम जी मजलिस में बैठे आखिरत याद अचे जे मजलिस के अंदर बैठे हलाल हराम याद अचे शरीयत पाक याद अचे बुजुर्गन जी अजमत जे जी मजलिस में वेहण से पैदा थिए उन्हीं के आलिम आखिरत वो आलिम आखिरत जेके आहिनि उन्हीं जो कलाम मुर्शिद आम है को तो वो कुरान हदीस का खिलाफ कने गाल कोन कंदो वो इन्हीं आलिम आखिरत जेके मौलवी आहिनि इन्हीं मौलवियन जो मुर्शिद आम हनफी शाफई मालिकी हंबली बुजुर्गन जो कलाम अइमा मुर्शिद आम है वो इन्हीं इमाम शाफई इमाम मालिकी इमाम हंबली जेके मजहब जा धणी आहिनि इन्हीं जो मुर्शिद कलाम रसूल वो खुद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहनुमा है रहबर जो है सो कलामुल्लाह अल्लाह जो कलाम जेको आलिमन रब्बानियन जो कलाम जो इनकार करे या आलिमन मजा को अइमा मुजतहिदीन जे कलाम जो इनकार करे या अइमा मुजतहिदीन कलाम रसूल जो इनकार कन त एड़न जो मुर्शिद खुदा मुर्शिद आम के जो न मने वो फिरल है बियो है मुर्शिद खास मुर्शिद आम जो इनकार कंदो त काफिर भी थी सके तो न त बद मजहब गुमराह त जरूर थी वेंदो हिकड़ो आए मुर्शिद खास वो मुर्शिद खास केर आहे वो मुर्शिद आहे जो बातिन के संवारण के लाए करे असी जेजा मुरीद थियो इन जो इनकार कुफर ना है इन जो इनकार बद मजहबी ना है यो एकड़ो नफली फायदो आहे एकड़ो नमाज़े रोजे में रोशनी पैदा करण जे लाए करे आहे इन जे इनकार से न उलमा जो कलाम तरक थिंदो न अइमा जो कलाम तरक थिंदो न कलाम रसूल तरक थिंदो इन कई कलाम खुदा पैदा तरक थिंदो मुर्शिद खास जो इनकार बद मजहबी गुमराही ना है कुफ्र कोन आहे ई त इस्लाह जी खातिर जो को सो मुर्शिद खास बनायो था असी त आज पीर के अले कुजड़ो समझूं था बस खुदा ए रसूल कलामे खुदावंदी फिके हनफी शाफई मालिकी हंबली सब गौसे आजम किथे रहा छा चयो की कोन बस सब तरक जाहिलियत छह मानू क़यामत जे दी बगैर हिसाब किताब जे दोज़ख में वेंदा छह मानू अल्लाह ताला फरमाइंदो इन जो हिसाब करे को कंदा कुफर कलमा केतरा मथे तन वसन ओ गालाइन वेठा ते कुफर हलन वेठा ते कुफर उथियन पिया ते कुफर उन्हीं के मना पे करियो तो समझ उन्हीं जी कम नथी करे इल्म जो छडो ही कोन आहे छह माण्हू उन्हीं मजा हिकड़ो जाहिल आहे जाहिल के चइजे जो मदरसो न पढ़ियो उनके जाहिल कोन चइबो आहे बल्कि जाहिल वो है न कलाम में रसूल की खबर आए न कलाम में खुदा की अजमत आए न कलाम में अइमा के की समझे तो न उलमा जी मजलिस की समझे तो बेदीन मुल्हिद जेको हुजे नेक सोहबते में अचे ना नेकन वटे वेना उलमा से मोहब्बत ना है उनके जाहिल साहबा इकराम को फराई कौन खई हुई हुजूर जन जे सहाबियन कोई किताब कौन खया वा उन्हीं वटे इल्म किथा आयो सोहबत का आयो हिकड़ो इल्म सोहबत में मिले थो बियो इल्म मदरसे में मिले थो के भी तरीके से इल्म आयो वो इंसान जाहिल कौन चेबो कतई तौर से दीन का जो वांचियो बैठो है उलमा से नफरत करे थो मस्जिद मदरसे का छेटे सदाई रहे थो एड़ा जेके जाहिल मुल्हिद बेदीन जेके हुंदा हदीस पाक में चे तो क़यामत जे दी बगैर हिसाब किताब जे उन्हीं की खुदा दोज़ख में अल्लाह पनाह में रखे मजलिसे में जो खुदा के वास्ते महफिले के सुनो खुदा के वास्ते ही मुबारक मजलिसों असांजी शरीयत सिखण ला करे असी मजलिसे में अचो महफिले पाक के सुनदासी पीराने पीर दस्तगीर बादशाह जीलानी पूछो एकड़ो
ख़बर आयो साईं मुंहिंजो पे दोज़ख में बरे पियो, काल वफ़ात करे वियो, राति ख़्वाब में आयो दोज़ख में बरे पियो। खुदा जे वास्ते दुआ करो मुंहिंजे पे इलाइक़े में जन्नती थी वञे, अला महिरबानी थी वञे, खुदा जो वास्तो आहे। लिलका खे तॾहिं पाण खे रहम आयो। पाण पुछो तुंहिंजो पे मुंहिंजी मजलिस में ईंदो त उन अहिड़ो भलारो हो, उनखे नफ़रत कंहिं ॾेराई छॾी हुई जंहिंजी मजलिस में थो वञे को फिरी वञे। खुदा को कॾहिं एॾियूं मजलिसूं मलाइक जंहिंजी मजलिस में अचनि, जिन्नात जंहिंजी मजलिस में अचनि, ऐं अल्लाह जा नबी जंहिंजी मजलिस में करम कर, वक़्त जा तमाम ज़मीन जा औलिया जंहिंजी मजलिस में अची सुणनि। हू अॾे अची वियो, अहिड़े चवले चढ़ी वियो सो कतई करे अचे, चए मुंहिंजी मजलिस में कॾहिं आयो? चए न। अच्छा त मुंहिंजे घरे कॾहिं महिमान थियो, मानी वानी खाधे? तॾहिं हुन चई साईं आखां नफ़रत कंदो, ही आजो महिमान त थियो, ॿियो कोई ईंदो हिनखे चवंदो हिते मां विया करो, फिरी वेंदो। अच्छा अहिड़ो पोइ पाण फरमायो हाणे हेड़े खे आऊं अलाह वटां बख़्शया कीअं, हेड़ो को तुंहिंजो पियो अल्लाह अकबर, हेड़ी नफ़रत कंदो आऊं हाणे हिन जे हक़ में दुआ करियां त रब खे वसीलो इहा त कहिड़ो ॾींहुं मूं से नफ़रत कंदो हाणे अलाह खे अर्ज़ कीअं करियां? ठीकु पोइ पाण पंहिंजी नज़र मुबारक जेको बातनी आहे अखि बंदि करे पोइ उन वीचारे मोहम्मती जी ज़िंदगी सॼी खे पाण पढ़ियो, पूरी हुनजो पेज जी जेको हिस्ट्री हुई सॼी पाण बातनी निगाह से पढ़ंदे विया। हाँ हू वेठो निहारे दस्तगीर बादशाह छा था कनि, अखियूं बंदि करे पढ़ंदे 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 हिकिड़ी जॻह मथे नज़र आयो। हाँ बराबरि, पोइ कयूं दुआ, उहो वीचारो जन्नती थी वियो। ख़ुदा तॾहिं उहो ॿिए ॾींहुं ख़्वाब में ॾिठई त जन्नत में पियो घुमे। अरे वालिद सगोरा तूं त औलिया खां भॼंदो हुए, मुर्गो मूं त ईअं मुंहिंजो हुल कंदा साईं, पण तोए साईं रहम कयूं। मूं चवंदो तूं कहिड़ो भलो हुए वालिद सगोरा, मूंखे ख़बर हुई नाक जो विड़ाईअ तो, पर हाणे तूं पी आई तुंहिंजी बख़्शिश लाइ मूंखे डोड़ त करणी पई। आऊं वियुसि करूं दिलि जले वियुसि करूं, उते मूंखे कुल पुछूं तॾहिं न पूरो पतो पियो वालिद सगोरा तूं कहिड़ो हुए, हेड़ो नफ़रत तूं कंदो आहे बादशाह पई दिलानी खां, तोए उन न्यारी अख से भले कुयाड़ो घड़ी कर नज़र आयो वो दुआ कई तोखे जन्नत मिली? हाँ जन्नत मूंखे मिली। हाण अबा मूंखां जेको खता थी सा थी, पर दस्तगीर बादशाह जी दुआ अल्लाह कबूल कई, मूंखे जन्नत उन दुआ से मिली आहे। ही वसीलो उज़मा आहे, तोखे आऊं वसीयत करां थो, माण्हू हज़ार तोखे रोकी, ख़ुदा जो वास्तो आहे, दस्तगीर बादशाह जी मजलिस खे कॾहिं तर्क न कर। ॿिए ॾींहुं आयो अची साईं खे चई साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि वरी मुंहिंजी पई आहे, कहिड़ी? चए साईं मुंहिंजो वालिद जन्नत में हाणे दुआ से हलियो वियो, मूंखे सभु चई जे मुंहिंजो बादशाह पंहिंजी मजलिस करे छॾिजांइ मतां, हाणे वटि रोज़ ईंदुसि, पर हाणे हेड़ो मुंहिंजो वालिद भलारो हो, बख़्शिश जहिड़ो हो कोन को, ऐं पोइ ई कीअं बख़्शाणो ऐं आख़िर राम कीअं आयो? चए मूं तुंहिंजे वालिद सगोर जी हिस्ट्री खे निहारियो त हिन जा पेर एॾा उबता भरियल हुआ, अलाह राम करे। मूं चयो किथे न किथे को सुराग वीचारे जो निकिरे, त कंदे 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 निहारींदे निहारींदे हिकिड़ी जॻह ते मूंखे नज़र आयो त हिकु ॾींहुं गुज़ारो थियो बगदाद में आऊं पियो वञा, तुंहिंजो वालिद सगोरो साम्हूं आयो, पोइ वीचारो घटी हुई कोन, न त भॼी वञा। पोइ चई हा न पाहूं वरां तई ठहे कोन, पासे मां हलियो वेंदुसि, हथ त ॾियणो मूंखे, ई ॾियण जहिड़ा ई कोन्हनि, पर हाणे आऊं हितां खां निकिरी वञुसि कीअं कोन। जीअं इन जी मुंहिंजे मथे नज़र पई तीअं एकदमि नज़र खे बंदि करे छॾी, पोइ ईअं कुॾी डोड़ी निकिरियो जो पहिरियां किथे ख़राबु न थिए, पर इन जे दिमाग़ ते त कंट्रोल हो कोन वीचारे जे। अलाह जी कुदरत जे मुंहिंजे चेहरे ते इन जी जेको पहिरीं इत्तफ़ाक़नि जेका नज़र पई न, उन इत्तफ़ाक़ नज़र मुंहिंजे दिलि दिमाग़ में आयो आहे त अलाह जो वली माण्हू मूंखे छॾी कोन था, आउं हुनखे वञी मिलां, माहौल
तो इजाजत दे जो आऊं हिन के मिलो आए अल्लाह जो वली अज दिठो माण्हू मूंखे परियां अंधारे वर के जो आए अल्लाह जो वली पर हथ कोर नंढो सुबुह कटे झरंदा रगड़ी कर इन ला हथ दा कोन तो दिया पर आए अल्लाह जो वली में कोई शक कोने बेशक पाण फरमायो एतरो जेको गुमान सुठो मुझे मुतअल्लिक जेको उन शख्स दिसंदे जेको क्यों न सुठो गुमान जे आए अल्लाह जो वली इनके मु रब जी बारगाह में वसीलो दिनो जी या मौला तो जेको मुझे अंदर नूर रखियो आहे इन नूर के दिसण साण तुझे नूर जी अजमत कंदे सुठो जेको दिलो दिमाग में जेको ख्याल आंदे त अल्लाह जो वली आहे इन हुस्ने जन जी बरकत से मौला तो इन गुनहगार के बख्श फरमा अल्लाह रब्बुल इज्जत ओतरी जियारत ओतरी सोहबत जे सदके में उन जो जेको आहे सो अजाब टारे और जन्नत के अता करे छदी अल्लाह रब्बुल इज्जत इनी प्यारन जी प्यारी महफिल जे अंदर अचण इन पाक कलाम के सुनण दस्तगीर बादशाह जीलानी जे फरमानन इरशादात ते अमल करन जी नेक तौफीक अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलाम वालेकुम मुस्तफा जाने रहमा पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमा पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदाया पे लाखों सलाम वासे आज़म मुझसे खिदमत के कुदसी का है हर रज़ा मुझसे